गुड मॉर्निंग दोस्तों, आफ्ताब राइम अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि दोस्तों कैनेडा जी ऑयल फील्ड इंडस्ट्री में इंजीनियर्स ऐं वर्कर्स जी ज़िंदगी कीअं हूंदी आहे। सुबुह जा थिया आहिनि 4:30। असां उथी ब्रश कयोसीं, उनखां पोइ निकितासीं शावर वठण जे लाइ। वेंचण खां पोइ असां पातासीं जॉगर्स ऐं निकितासीं एक्सरसाइज करण जे लाइ हॉस्टल जे जिम। कैनेडा जी ऑयल फील्ड इंडस्ट्री में हॉस्टल खे कैंप सॾियो वेंदो आहे। हीउ समूरो कैंप कंटेनर जो ठहियलु आहे। असां हॉलवे जे थ्रू वञूं पिया डाइनिंग हॉल ॾांहुं। हीउ साम्हूं कैंप जी रिसेप्शन आहे जेका हैलोवीन जे करे सिंगारियल आहे। हाणे असां अची विया आहियूं डाइनिंग हॉल में, जितां असां खणंदासीं थोरो पाणी ऐं ब्लैक कॉफ़ी। ब्लैक कॉफ़ी हिकिड़ो तमामु बहितरीनु प्री वर्कआउट आहे। सो हाणे असां पहुची चुका आहियूं जिम, जिते हिकिड़ो ई अंग्रेज़ मौजूदु हुयो जेको थोरी देरि में वीचारो हलियो हुयो। असां थोरो वार्म अप करण खां पोइ वेंदासीं वेट ट्रेनिंग लाइ। समूरो जिम ख़ाली आहे छो जो 4:30 थिया आहिनि, केर बि न आहे मौजूदु हिते। सो रिलैक्स थी असां एक्सरसाइज कंदासीं। आमतौर ते अंग्रेज़ शाम जो वर्जिश कंदा आहिनि, जॾहिं त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आउं सुबुह जो 4:30-5 बजे जिम अचां, छो जो इन टाइम समूरो जिम ख़ाली हूंदो आहे। कलाक खनि जी एक्सरसाइज ख़तमु करण खां पोइ वापसी रूम ॾांहुं वेंदे मुंहिंजी नज़र पई 8 बॉल पूल जी टेबल ते, जंहिंखे आमतौर ते पाण वटि स्नूकर चयो वेंदो आहे, जेको थोरो इन खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मुंहिंजो छो न हिकिड़ो शॉट हणिजे। दैट वॉज़ अ नाइस ब्रेक। हाणे पाण हणूं था हिकिड़ो कट शॉट। वाह 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 वाह, इन जो मतिलबु इहो आहे त इन हाथों ने हथियार छोड़े ज़रूर हैं पर चलाना नहीं भूले। ॿुधई, हाणे असां रहंदा आहियूं पंहिंजे रूम ॾांहुं। जीअं त हाणे तक़रीबन 5:45 थी विया आहिनि, सो हाणे असां तयारी कंदासीं साइट ॾांहुं वञण जी। हीअ असांजी कैंप जो शू रैक, जितां खां असां सेफ्टी शूज़ पाईंदासीं ऐं पंहिंजा चप्पल हिते ई रखंदासीं। सो टाइम थियो आहे 5:45। ॾिसो केॾो घुप अंधेरो आहे, छो जो असां वटि हिन मौसम में सिजु निकिरंदो आहे 7:30-8 बजे। Alright, so असां पहुची चुका आहियूं हाणे असांजी साइट, विच इज़ कॉल्ड सनकोर बेस प्लांट। दिस इज़ वन ऑफ द लार्जेस्ट प्लांट्स इन कैनेडा, जेको कंपनी आहे 1917 में ठही, जॾहिं त हीउ प्लांट 1967 में ठही रास थियो हुयो। अच्छा, हिन साइट ते झंगली जीवत जो वॾो ख़तरो हूंदो आहे, ख़ासि करे भालू जो, सो ख़्यालु रखणु खपे। दोस्तों असां फाइनली पहुची चुका आहियूं पंहिंजी ऑयल फील्ड में। हाणे असां रवाना आहियूं पंहिंजे ऑफिस में। ओके दोस्तों, सो असां हाणे निकिरूं था फील्ड ऐं 2 कलाक जे कम खां पोइ वरी वापसि ईंदासीं। सो दोस्तों, जीअं त ऑयल फील्ड जे अंदरि रिकॉर्डिंग करण ते मना आहे, सो असां वरी हाणे ब्रेक खां पोइ मिलूं था।
दोस्तों एमरजेंसी सिचुएशन थी हुई है। शाम जा 6 थी विया आहिनि ऐं असांजी शिफ्ट ख़तम थी वई आहे। असां रेडियोस वग़ैरह रखियासीं साइड ते, गियर डाउन कयोसीं ऐं निकितासीं पंहिंजी कैंप ॾांहुं। हॉस्टल ते पहुचण खां पोइ पहिरियों कमु इहो कबो आहे त पंहिंजा गप वारा सेफ्टी शूज़ लाहे शू रैक ते रखिबा आहिनि ऐं पंहिंजा चपल पाए पोइ हॉस्टल में वञिबो आहे त जीअं हॉस्टल ख़राबु न थिए। ऐं ॿी ॻाल्हि त हिते जेतिरा बि वर्कर्स आहिनि उन सभिनी जा सेफ्टी शूज़ हिते रखियल हूंदा आहिनि, चपल रखियल हूंदा आहिनि, पर को बि माण्हू चोरी नथो करे। चोरी जो तसवुर ई न आहे इन मुआशिरे में। असां पहुची चुका आहियूं पंहिंजे रूम में। सामान लाहे थोरो फ्रेश थी हथ मुंहुं धोई पोइ असां अधु कलाक खनि में निकिरंदासीं मानी ते। अच्छा दोस्तों, हिते कंहिं बि क़िस्म जी तव्हां कोल्ड ड्रिंक वठी सघो था ऐं इन खां अलावा खीर बि जेकॾहिं तव्हांखे खपे त उहो बि तव्हां वठी सघो था। ऐं ॿी ॻाल्हि त हिते मानी ते का बि झलपल न आहे, कंपनी जी तरफ़ां पेट आहे तो जेतिरी वणे ओतिरी खाओ। दोस्तों हीअ आहे गार्लिक ब्रेड, मुंहिंजी फेवरेट। हिन सां गॾु आहे झींगा, चिकन विंग्स, वेजिटेबल्स ऐं चांवर। ऐं इन सां गॾोगॾु मुंहिंजी फेवरेट शइ यानी खुंबी बि मौजूदु आहे, जॾहिं त हीअ खुंबी असांजी थर वारी खुंबी खां थोरी मुख़्तलिफ़ आहे। अच्छा दोस्तों, मानी खां पोइ जेको आहे तव्हां फ्रूट वग़ैरह वठी सघो था हितां, जेकॾहिं तव्हांजो मूड हुजे त, पर मुंहिंजो अॼु मूड न आहे। ऐं इन खां अलावा साम्हूं फ्रिज में केक, कस्टर्ड ऐं पुडिंग बि मौजूदु आहे। हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं आइसक्रीम खाईंदो आहियां, सो अॼु उहो ॾींहुं आहे। अचो त हिकिड़ी आइसक्रीम खणूं था। मानी खाइण खां पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त राति जो आउं अधु कलाक खनि को किताबु पढ़ां, को सुठी मौसीक़ी ॿुधां। सो अॼु को किताबु आहे अब्दुल वाहिद आरिसत साहब जो, ज़िंदगी आज़ादी ऐं मोहब्बत। अच पीउ ही परो को सागर विचां ॾिसे थो हीअ काइनात को ए दिल न खाओ धोको, ए दिल न खाओ धोको।